अज्जल अल्लाह फरजहू। हाँ न सही, यो 12 और 13 यो तन खुमैनी। हाणे 13 इमाम जो किताब मुखे मिलियो ही मुर्गो टियोड़ियारो आ। ॿुधंदोस कोशिश कम पे त हथ अचे, पर मुंहिंजे दोस्त मौलवी साहब मोहतरम अलासी वॾी हयाती ॾेस जुडे में रहंदो आहे साईं मौलाना अब्दुल करीम साहब सिकंदरी मदज़ल्लाहु अली। उन्हीं चयोसीं तुंहिंजे लाइ ईरान मां तोहफ़ो आयो आहे, मुंहिंजे अखियुनि ते आहे। अवां सम्झो था न, नालो अथसि तौज़ीहुल मसाइल। छा आहे नालो नहीं? छपियो बि ईरान में आहे, लिखियो भी ईरान में आ, उते पन्नो भी ईरान जो, प्रेस भी ईरान जी, लिखण वारो 13 इमाम। काओ इमाम बा? हाणे 2-3 मसइला तोखे 13 इमाम जा ॿुधाया। सलात पढ़ो तो ॿुधायो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लम। बाबा थका तड़ा हो न, हलऊं न। मूं बि तव्हांखे कक करे छॾियो आहे। कॾहिं चंबड़, कॾहिं गुलाब लगारी, कॾहिं चांग, वरी ख़ैर जो गुलाब लगारी अचां पियो। अॼु आराई हाओ न साईं, वरी थोरे ॾींहं खां पोइ वरी तव्हांजे उसे पासे मीरवाह में। हाणे छा कयूं, तव्हां बि घुरायो था तॾहिं अचां थो पियो। जे घुरायो न त मां बि ॻोठ वेठो हुजां। कक छा हुजो त न घुराइजो। मसइला अहिड़ा था ॿुधायां जो तव्हां कॾहिं न ॿुधायूं था, पर मां थो चवां तॾहिं ॿेरा आवाज़ बि कॾहिं कोन ॿुधायूं था। अॼु ॿुधनि पर कूड़ कोन्हे बाबा। मुड़ुस चवे मुड़ुस खे मुंहं ते किताब मौलवी साहब ॾेखार, न ॾेखारिया जेका चोर जी सज़ा बुझो था। हाणे मसइलो ॿुधो, जेकॾहिं कंहिंजे घर में माई आहे, नाराज़ त कोन थींदव न? मसइलो हाणे छा कयां, मां बि मजबूर आहियां। चवे थो त जेकॾहिं मसइलो आम मसइलो, क़ुरान जो, हदीस जो, सभिनी मुस्लमाननि जो मसइलो, त जेकॾहिं कंहिंजे घर में माई आहे, ज़ाल, ऐं जहिड़ी आहे, सालीअ खे रुगो न हथ विधई त ज़ाल हराम। सम्झो था न? ज़िना करणु, भाकुर पाइणु, माज़ अल्लाह बुराईअ सां हुनखे हथ विझणु, इहा त परे जी ॻाल्हि आहे। रुगो शहवत सां, शहवत जे ॾींहं सां हथ लॻाई त पंहिंजी सॻी ज़ाल हराम। इनखे चइबो आहे हुर्मत मुसाहिरा। छा चइबो आहे? ए आलमनि जी जमात वेठी आहे, सम्झनि था इन ॻाल्हि खे। हुर्मत मुसाहिरा माना जेकॾहिं पंहिंजे सालीअ खे हथ विधई ज़ाल जे जहिड़े हूंदे त ज़ाल हिन ते हराम थी वेंदी। हुर्मत मुसाहिरा साबित थी पवंदी। इहो कंहिंजो मसइलो आहे? चओ इस्लाम जो। ॾाढे मथां कंहिंजो मसइलो आहे? पर जे भला ज़ाल मरी वई त पोइ हाणे भली सालीअ सां निकाह करे। छा करे सही? निकाह करे। बाक़ी हथ लॻाई त गुनाह थींदुसि। बाक़ी निकाह छो त ज़ाल आहे कान, निकाह कोन टुटंदो, छो त निकाह आहे कोन। निकाह वारी वई जहान छॾे, पर निकाह वारी हूंदी सालीअ खे हथ विधई कहिड़े बि नमूने सां, शहवत जे नियत सां, त ज़ाल हराम। इहो आहे कंहिंजो मसइलो? चओ इस्लाम जो। हाणे 13 इमाम जो मसइलो ॿुधो। उहो थो लिखे त जेकॾहिं ज़ाल हुनजे घर में आहे ऐं साले सां, साली न, केरु बा? ॾाढे ॻाल्हायो, केरु? सोचजो ज़रा, पेर झलजो। चवे थो जेकॾहिं खुमेनी साहब थो चए साले सां, त माईअ जे निकाह खे लोॾो ई कोन्हे। अब समझी वियो न भई? छा सम्झो? हाणे अब्दुरहीम ते कावड़ था कयो, लिखो तव्हां, छपायो तव्हां, वरी विरहायो तव्हां। मां रुगो पढ़ी थो ॿुधायां त मां तव्हांखे गारियूं अब का गार ॾिनी त मेरे ख़ुदा जे वास्ते ॿुधायो। आराईअ जा मुस्लमानो शायदि थे मूंखे गार ॾिनी आहे। टेपूं हंधे वीडियो पई भरिजे, ॻाल्हि त ज़ाहिर लॻी पई आहे, मुंहिंजी गार का ज़ाहिर थी आहे। हाणे जेकॾहिं गार आहे त पोइ चंडा लिखी छो अथव? इहा ॻाल्हि जेकॾहिं आहे त पोइ गार आहे त हुनजी आवाज़ ॿुधायो न सही। हाणे चए थो सालीअ खे हथ लॻायई त ज़ाल हराम, पर जे माशाअल्लाह साले सां बना ॿोड़ियई त ख़ैर ई ख़ैर आहे। इहो ई त मज़हब आहे।
इहो ई त तरीक़ो आहे जो इन्हनि जे किताब में ईअं बि लिखियल आहे चवंदे लॼ थी अचे पर छा कयां ॿुधायां मोकल जो त ॿुधायो त कोन ॿुधाईंदो न कोन ॿुधाईंदो ॿुधायां चवोसीं ॿुधायो तव्हां चओ था इन्हनि लिखियो आहे पंहिंजे किताब में त जेकॾहिं घरवारी खे माहवारी अचे सम्झो था न साईं छा माहवारी अचे त घरवारी ॾे न वञिजे ऐं मनव आहे या मनव कई अला रसूल कंहिं मनव कई आहे पर भला ज़ोर भरे त पोइ छा करे अचे पोइ पुठियो माल खुलियो पियो अथसि इहो कंहिं चयो आहे शीह न कंहिं चयो आहे पोइ हो दर न त हुलू प्लान इख़्तियार कयो ओॾो भली वञो अच्छा अञा ॿुधायांव न कोन ॿुधाईंदुसि चओ त ॿुधायां ॿुधायां भाउ इन लिखियो आहे त सही ॻाल्हि ॿुधो जेकॾहिं कंहिं माण्हू खे रोज़ो रखियलु हुजे रोज़ो छा रखियलु हुजेसि रोज़ो ऐं रोज़े जे हालत में जेकॾहिं कंहिं सां ज़िना करे कई वेंदी त रोज़ो भॼी पियो हा हो न सही छा कई ज़िना रोज़े वारे सां छा कई जंहिंखे रोज़ो रखियलु आहे उन रोज़े रखंदड़ सां कंहिं ज़िना कई त रोज़ो भॼी पवंदो पर ख़ुमैनी साहिब तौज़ीहुल मसाइल में थो लिखे जेकॾहिं रोज़े रखण खां पोइ थोरो हेतिरो विधईंसि त रोज़ो कोन भॼंदो सम्झो था न हेॾे ॾिसो था चीचरे अवां नाराज़ त कोन था थियो न ॿुधायां न ॿुधायां अल्लाह तॾहिं त चवंदा न त अगरि ॿुधायो न त इमाम साहिब झलियो अथनि तव्हांजो मज़हब अहिड़ो अथव ॻाल्हाईंदव ॿुधाईंदव त ख़्वार थींदव अबा शुरू में चयो हो न साईं त मज़हब ई अहिड़ो अथव उसूल काफ़ी में लिखियो पियो आहे उसूल काफ़ी में नऊज़ बिल्लाह इमाम साहिब कयो अथनि त इमाम साहिब थो चवे त जेकॾहिं तव्हांजे मज़हब खे ज़ाहिर कंदो त ख़्वार थींदो तव्हां जेकॾहिं मज़हब ज़ाहिर ई न कयो हाणे पोइ मज़हब धारियो अहिड़ो छो अथव अदा जेकॾहिं इहा गार आहे त पोइ गार किताबनि मां कढो असां ॿुधाईंदासीं कोन अञा ॿुधायां ॿुधो ख़ुमैनी साहिब थो लिखे तेरो इमाम कहिड़ो आहे ॾाढे जो कहिड़ो इमाम तेरो थो लिखे त घर वारी खे भाकुर पाइण बि सवाब सम्झो था न साईं चुमी ॾियण बि सवाब प्यार करण बि सवाब निकाह में हम बिस्तरी करण बि सवाब पर जेकॾहिं कंहिंखे शौक़ थी पवे घरवारी खे सुम्हारे कपिड़ा लाहे मख़सूस उज़वे खे ज़बान सां चटेसि त बि सवाब अब छा ॿुधो आहे मख़सूस कॾहिं कॾहिं ॾिठो त न गाबी पेशाब कंदी आहे पोइ गाबो लपक लपक लाइ बीठो हूंदो आहे ॾिठो अथव न भाउ माज़ अल्लाह चओ माज़ अल्लाह अल्लाह पनाह ॾे ख़ुदा बचाए ओ मुंहिंजा दोस्त अहिड़े पलीत मज़हब खां रब पनाह ॾे चओ आमीन अहिड़े गंदे मज़हब खां ख़ुदा जी ज़ात बाबरकात बचाए छा इहो इस्लाम थी सघे थो छा काठ जी पूॼा इस्लाम आहे ॻाल्हायो ॻाल्हायो छा नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक इमामनि ते कूड़ हणण इस्लाम जी ख़िदमत आहे छा नऊज़ बिल्लाह हज़रत अलीअ खे बेग़ैरत साबित करणु इहा इस्लाम जी ख़िदमत आहे नऊज़ बिल्लाह चओ अली गैरतमंद आहे चओ अली असांजे इस्लाम में हया आहे इस्लाम में लॼ आहे इस्लाम में शर्म आहे अल हया वल ईमान क़ुरआन अल्लाह ताला जी ज़ात बाबरकाश असांखे हया नसीब फरमाए अञा हिकिड़ो मसइलो आहे चओ त ॿुधायांव मुंहिंजी दिलि नथी चए पर तव्हां चओ था त ॿुधायां थो ॿुधायां सभु चओ न भला हथ खणी चओ त ॾिसां मां अब हाणे विडियो थोरे कर भर सभई था चओ न सही भरिया न बाबा ॿुधायां तव्हांखे हाणे ॿुधो ॿुधो इहो लिखियो अथनि पंहिंजे किताब में त जेकॾहिं को माण्हू सफ़र ते आहे मसइले जो नालो आहे लफ़े हरीर यादि कयो छा आहे नालो ॾाढे लफ़े हरीर मसइले जो नालो आहे जे मसइले जो नालो तलाक मसइले जो नालो कुर्बानी मसइले जो नालो उमरो करणु मसइले जो नालो ज़कात ॾियणु मसइले जो नालो से खे चवां वग़ैरह हज करणु हिननि मसइलो हिकिड़ो ठाहियो आहे लफ़े हरीर चओ चओ लफ़े इहो तौज़ीहुल मसाइल में कोन्हे ॿियनि किताबनि में आहे
मसइलो इहो आहे त जेकॾहिं को माण्हू सफ़र ते आहे, सफ़र जे पंध ते आहे, ऐं हुन सां गॾु भेण आहे, माउ आहे, धीउ आहे, नानी आहे, मासी आहे, भाइटी आहे, भाणेजी आहे, पुफी आहे, जेके शरीयत संग हराम कया आहिनि, जेके शरीयत जंहिंजो क़ुरान में ज़िक्र आहे। हुर्रिमत अलैकुम उम्महातुकुम, क़ुरान थो चए ख़ुदा तव्हां जूं माऊं तव्हां ते हराम कयूं, जिनखे क़ुरान हराम कयो आहे उहे संग जेके क़ुरान हराम कया आहिनि। शीयनि जे किताब में लिखियलु आहे त जेकॾहिं सफ़र जे पंध ते आहे ऐं जेके हराम संग आहिनि जंहिंसां निकाह करणु हराम आहे, माउ धीउ भेण पुफी मासी नानी भाइटी भाणेजी गॾु अथसि ऐं अची ख़्यालु थिएसि त पोइ ॿियो कमु न करे कपिड़ो वेढ़े रेशमी पंहिंजे मख़सूस उज़वे खे पंहिंजी भेण सां, पंहिंजे नानीअ सां, पंहिंजे मासीअ सां जेकॾहिं पंहिंजी शहवत पूरी करे त को गुनाह कोन्हे, छो त कपिड़ो वेढ़ला मिड़ई हलाल आहे। ओ मुसलमान मूंखे ॿुधा, इहो मुसलमान जो मज़हब थी सघे थो? ख़ुदा जे वास्ते ज़ोर सां ॿुधाए, ज़ोर सां ॿुधा, मुसलमान जो अक़ीदो थी सघे थो? अञा हिकिड़ो मसइलो आख़िर में पवंदो आहे ख़ैर जी, ॿुधाया मरण वारे टाइम ते जंहिंमहिल मरंदा आहिनि तंहिंमहिल मरण वारे टाइम ते जेको हिकिड़ो मुसलमाननि जो तड़ हूंदो आहे, ॾिठो अथव न साईं? ॿियो हिननि जो तड़ अथव गज़कुनी। छा आहे नालो साईं? ॾाढे छा चवंदा अथसि? आम तरह सां मुसलमान खे छा कबो आहे, पेट ते हथु रखी आरूस ॾिबी आहे, ज़ोरो थोरो ॾिबो आहे। जेकॾहिं का गंदगी निकिरे त हुनखे कपह सां भितर सां साफ़ कजे, पोइ तहारत कराए वेंजारे सजे। ही चवंदा त न सनी काठी हुजे फुट खन, मुंहुं ठाहिजे कपह जो, हिकिड़ो टंग हेॾे छिकेसि ॿियो हेॾे, पोइ ॿियो वरी बि थो पढ़े त गज़कुन बाबा गज़कुन, मर्द मुसलमान बूद। छा चवंदा आहिनि? मर्द मुसलमान बूद। ॿिया चवंदा कातिले कुफार बूद, हुबदार हैदर बूद। टे चवंदो गज़कुन बाबा गज़कुन। अब समझो था ना साईं? मर्द मुसलमान बूद, चओ चओ, मर्द मुसलमान बूद, कातिले कुफार बूद। अब हालो साईं, हुबदारे हैदर बूद, गज़कुन बाबा गज़कुन। अब हाणे जेकॾहिं अथव पंहिंजो माल बचाइणो त इन मज़हब में न वञो, पर जे अथव मिड़ई ख़ैर जो त पोइ तव्हांजी थो मर्ज़ी, मां दुआ कंदोसां त अलाह बचाईंदव। चओ आमीन। रब पनाह ॾींदव। अल्लाह हर मुसलमान खे किन्ने मज़हब खां बचाए। अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात फरमायो, हो अल्लज़ी अरसल रसूलहू बिल हुदा व दीनिल हक़, मां महबूब मोहम्मद खे मोकिलियो आहे हक़ जे दीन सां, लियुज़हिरहू अला दीन कुल्लिही, इन जे लाइ मोहम्मद इस्लाम वठी आयो आहे त सभिनी दीननि जे मथां मोहम्मदी दीन कामयाब थिए। चओ आमीन। वलो करहल मुशरिकून, रब थो चए वञी मुशरिक धूड़ पाइनि, मुशरिकनि जो भली कारो मुंहुं थिए, पर मां इस्लाम खे कामयाब कंदुसि। चओ इस्लाम ज़िंदाबाद। चओ इस्लाम, ज़ोर सां चओ इस्लाम। इस्लाम ज़िंदाबाद आहे। इस्लाम खां सवाइ जेके बि मज़हब आहिनि, वहाबियत हुजे, देवबंदियत हुजे, नजदियत हुजे, चकरालियत हुजे, कादियानियत हुजे, शियत हुजे, राफ़िज़ियत हुजे, जेके बि मज़हब आहिनि उहे सभु बातिल आहिनि। सचो मज़हब इस्लाम आहे, जंहिंजो ॿियो नालो आहे अहले सुन्नत व जमात।